नाज़रीन अहम ख़बर आहे एसएचओ पनवाकिल शकूर लाखो जे पुट जी शादी में अॻूणे एमपीए शहरयार ख़ान शर हमले केस जे रूपोश जवाबदारनि जी शिरकत वारो मामलो जंहिंमें अॻूणे एमपीए शहरयार शर एसएचओ शकूर लाखो ख़िलाफ़ बयान रिकॉर्ड कराए छॾियो आहे। शहरयार शर डीआईजी सखर पारां जोड़ियल जांच कमेटी आॾो पंहिंजो लिखत में बयान रिकॉर्ड करायो। शहरयार शर शकूर लाखो जे पुट जी शादी में शरीक अतू ऐं शौकत सीलरे वारे वीडियो कमेटी हवाले कई आहे। शहरयार शर ॾिसण आहे त वीडियो में नज़र ईंदड़ जवाबदार मुंह मथां हमलो करे चुका आहिनि। जवाबदार केस में चालान ऐं रूपोश डिक्लेयर हुजण बावजूदि आज़ाद घुमी रहिया आहिनि, जेका पुलिस जी नाअहली आहे। अहम ख़बर आहे शहरयार शर जवाब में ॼाणायो आहे त अब्दुल शकूर लाखो पाण बि साॻे केस में नामज़द जवाबदार आहे। अॻोणो एसएसपी हफ़ीज़ बुगटी मीडिया खे ते चई चुको आहे त शकूर लाखो हमले में मुलविस आहे, जंहिंखां पोइ हुनखे केस में नामज़द कयो वियो ऐं हींअर ज़मानत ते आहे। शहरयार शर जो चवणु आहे त मां अवामी नुमाइंदो आहियां, मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, रूपोश जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। अहम ख़बर आहे एसएचओ पनवाकिल शकूर लाखो जे पुट जी शादी में अॻूणे एमपीए शहरयार ख़ान शर हमले केस जी रूपोश जवाबदारनि जी शिरकत वारी मामले में अॻूणे एमपीए शहरयार शर एसएचओ शकूर लाखो ख़िलाफ़ बयान रिकॉर्ड करायो आहे।